जीअं त असांजो मुर्शिद सैयद फज़ुल अली शाह जेके साईं अब्दुल कादिर शाह जा फर्ज़ंद आहिनि, साईं अब्दुल कादिर शाह जिलानी जी सियासत, साईं जी ज़िंदगी बाबति हर हिकु मुरीदनि खे, हर हिकु इलाइक़े वारनि खे ख़बर आहे साईं अब्दुल कादिर शाह छा शख़्सियत हुई। ऐं साईं फज़ुल अली शाह उनजो फर्ज़ंद आहे, पैरोकार आहे। उनजी सियासत पंहिंजे पीउ वांगुरु रही आहे। हो कॾहिं बि कंहिं सां बि ज़्यादती थींदी आहे त इहा ई फ़ोन कंदो आहे थाणे ते त बाबा हिननि ॿिन्हिनि जो सुलहो करायो, फ़ैसिलो करायो। हो कॾहिं बि कंहिं ते फ़रियाद बि न करणु ॾींदो आहे। असां उन्हनि जी पार्टी में आहियूं, असां उन्हनि सां मुंसलिक आहियूं, असां मुरीद बि आहियूं ऐं असां ज़ाती तौरु साईं फज़ुल शाह खे सलाम पेश कंदा आहियूं। हिकु ॿ मसइले में असां वियासीं जंहिंमें GDA जा माण्हू हुया, असांखे वठी हलिया त बाबा असां साईं जेको आहे सो असांखे अॻी दौर पीपुल्स पार्टी जा असां सां गॾिजी हलो, असांजी हेल्प कयो। साईं जिन ते वियासीं, साईं जिन उते हवालो कयोसीं, त उन महिल ई SHO खे कॉल करे चयईं त बाबा हिननि जो फ़ैसिलो रखायो ताकी हे पाण में घर जा बातिन ठही वञनि। सुभान ख़ासकेली मां तोखे चङी तरह सुञाणियां, तूं ठरी जे लाकअप में जॾहिं बंदि हुएं, SHO तोखे बंदि करे छॾियो। सेठार चंद जिन औरतुनि तो ते जेको आहे सो केस कयो। तूं रंडी बाज़ आं, तूं शराबी आं, ज़ानी आं, कंहिंखे ख़बर न आहे। ठरी जी आवाम खां तव्हां पुछा करे ॾिसो। असां तोखे ज़ाती तौरु सुञाणियूं था, घणा ॾींहं जेल में पियो आहीं, घणा चकर गिरफ़्तार थियो आहे, तो ते घणियूं FIR थियूं आहिनि। असां तोखे चैलेंज ॾियूं था, पंहिंजी ज़बान कंट्रोल कर। जे ज़बान कंट्रोल न कंदे, हे मुरीद, हे पीपुल्स पार्टी जा वर्कर, असां तोखे ज़बान खे लगाम ॾियण बि ॼाणियूं था। तूं का हैसियत न आहीं। सैयद फज़ुल शाह हैसियत आहे, हू पाकिस्तान लेवल जो सियासतदान आहे। तूं छा थींदो आहे? तोखे मोकल आहे, जेको करिणो अथई कर। असां पुरज़ोर अपील था कयूं DIG सखर के, IG सिंध के, SSP खैरपुर के, त पंहिंजे खे लगाम ॾियो ऐं पंहिंजे खे दायरे में रखोसि।